श्रीमद भगवत गीता जे 18 अध्याय में तहां पहुंचायो साथ संगत जी। भगवान चवंता जेको मानू सबनी कर्मन के दुख रूप समझी तकलीफ जे भव सां कर्म नथो करे, वो राजसी त्याग तो करे, उनके कोई फल न मिलंदो आ, उन जो त्याग व्यर्थ वेंदो आ। चओ हरे राम। हाणे भगवान चवंता है अर्जुन कर्म करण फर्ज आहे, ये समझी करे विधि विधान मूजिब मोह ए फल जी इच्छा त्यागे करे। जेको कर्म कयो वेंदो आ सोई सात्विक त्याग मञो वेंदो आहे। सात्विक त्याग कंहिंखे चइबो आ कि असां कर्म इन करे कयूं कि भगवान जी आज्ञा आहे, न कि कुछ पाइण जे लाइ, न कि स्वार्थ जे लाइ, बिना पाइण जे बिना स्वार्थ जे कि भगवद आज्ञा आहे। भगवान जंहिं संसार रचायो आ, जंहिं असांखे बणायो आ, उन मालिक जी आज्ञा आहे त असां उहो कर्म कयूं। फर्ज आ ईअं समझी ऐं सही कर्म विधीअ सां, मन मानो न, मोह जे करे न, फल जी इच्छा छॾे करे जेको कर्म शुद्ध कयो वेंदो आ उहो ई सात्विक त्याग मञो वेंदो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। जहिड़ी तरह सां माता पिता ऐं सतगुरु ये बिना स्वार्थ, बिना लोभ, बिना मोह जे ॿारनि सां प्रेम कंदा आहिनि, उन्हनि जो भलो चाहींदा आहिनि, उनखे सही राह ॾेखारींदा आहिनि, बदले में कुछ न चाहिए। त अहिड़ी तरह सां हर इंसान के सब कर्म ईअं ई करणु खपनि, बिना स्वार्थ, बिना लोभ, बिना मोह। ऐं सच पुछो त इन में पंहिंजो भलो आ, स्वार्थ भी इन में ई आ सचो। जंहिं पंहिंजो भलो न कयो वो ॿिए जो छा भलो कंदो ॿुधायो। जंहिं पंहिंजो भलो भजन करे न कयो, जंहिं पंहिंजे लाइ शुभ कर्म न कया त ॿिए जे लाइ छा सुठो कंदो। जरूर उन जे सेवा में भी स्वार्थ हूंदो, उन जे परोपकार में भी कोई न कोई अंदर ही अंदर कोई लालच हूंदी। अरे जंहिं पाण ते दया न कई वो ॿियनि ते दया कीअं कंदो। इन करे सच्चो स्वार्थ भी इहो ई आहे कि असां निष्काम कर्म कयूं, भगवान जे वचननि जे राह ते हलो। भगवान चवंता है अर्जुन जेको माण्हू बुरे कर्मनि खां परे रहंदो आहे, सुठे कर्मनि सां मोहित न थींदो आहे, अहिड़ो शुद्ध सात्विक गुणन सां भरियल माण्हू वहम खां परे ज्ञानवान ऐं त्यागी आहे। चओ हरे राम। छो त देहधारी माण्हूअ जे लाइ तमाम कर्म त्यागे छॾणु जायज नाहे। तंहिं करे जेको माण्हू कर्मनि जे फल खे त्यागे छॾींदो आहे उहो ई असली त्यागी आहे, सो ई त्यागी आहे। त्यागी केरु? जेको बुरे कर्मनि खां परे थिए ऐं सुठे कर्मनि सां मोहित न थिए, यानी शुभ कर्म करे पर उते चिपकी न पए, फर्ज समझी करे। चओ हरे राम। अगर कर्मनि में भी आसक्ति थी वई त वरी जन्म मरण थींदो न। चओ हरे राम। कर्मनि में भी मोह न हुजे। दुनिया हलाइण वारा असां न आहियूं, भगवान आहिनि। तंहिंजे करे खराब कर्मनि में फासे कोन तो, दूर तो रहे, ऐं वरी शुभ कर्मनि में मोहित नथो थिए। अहिड़ो शुद्ध सात्विक गुणनि सां भरियल माण्हू वहमनि खां शकनि खां परे रहंदो आहे, यानी अश्रद्धा खां परे रहंदो आहे। वो ज्ञानवान आहे, वो ही त्यागी आहे। छो त देहधारी यानी जेके शरीर में असां आहियूं, अहिड़नि माण्हुनि जे लाइ सभु कर्म छॾणु त संभव कोन। भोजन खाईंदो वो भी कर्म आहे न, निंड कंदो वो भी कर्म आहे हिकिड़ो, कुछ न कुछ तो ॻाल्हाईंदो ई वो भी कर्म आहे। और न ॻाल्हाए करे अगर मौन रखे तो मौन रखण भी हिकिड़ो कर्म आहे। कीअं बचंदो कर्म किए बिना ॿुधायो। क्षण भर भी असां कर्म किए बिना नथा रही सघूं।
तो पोइ छो त्याग कयूं कर्मनि जो। अहिड़ी कला हुजे कर्मनि जी कि कर्म कंदे कंदे भगवान खे पाए वठूं ऐं कर्म असांखे बंधन में बि न विझनि। कर्म करत होवे निष्कर्म तिस बैसनो का निर्मल धर्म। ॾिसो असां कंहिंखे चमाट बि हणूं त असांखे सजा आहे। और सैनिक मारे छॾनि 1000 माण्हुनि खे त उल्टो उन्हनि खे मेडल मिलंदो, उन्हनि खे थोरी सजा मिलंदी, उन्हनि खे बहादुरी जो पुरस्कार मिलंदो। छाजे करे? छो जो जिन खे मारियो उन्हनि सां उनजो वैर न हो। मारण में उन्हनि खे कोई पंहिंजो स्वार्थ न हो, कोई दुश्मनी न हुई, वैर न हुयो। देश जे रक्षा जे लाइ पंहिंजे प्राणनि जी बाजी लॻाए करे युद्ध लड़ी आया, तॾहिं उन्हनि खे पुरस्कार मिलियो। चओ हरे कृष्ण। इन करे जेके भी शुभ कर्म आहिनि उहे असांखे बिना स्वार्थ निष्काम भाव सां ईअं करणु खपनि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन तरह सां असांजे लाइ सभु कर्मनि जो त्याग संभव न आहे, सही न आहे। तंहिं करे जेको माण्हू कर्मनि जे फल खे त्यागे थो छॾे उहो ई त्यागी आहे। ॾिसो केॾी बढ़िया सुंदर भगवान राह था ॿुधाइनि, हा न। कई माण्हू घर छॾे छॾींदा आहिनि, परिवार छॾे छॾींदा आहिनि, और लोभ लालच अंदरि पई हूंदी आहे, इच्छाऊं पयूं हूंदियूं, घर वारा अलॻि दुखी थींदा आहिनि। त भॻवान चवनि था इहो संन्यास न आहे। भीतर इच्छाउनि जो त्याग थी वञे इहो ई संन्यास, कामनाउनि जो त्याग थी वञे इहो असली संन्यास आहे। काई इच्छा न हुजे। सकाम कर्म करण वारनि खे सुठो किनो ऐं गॾियल टिनि तरहनि जो फल करण खां पोइ बि मिलंदो आहे। जेके फल जी इच्छा रखी करे कर्म कंदा आहिनि, लोभ जे लाइ, स्वार्थ जे लाइ, कुझु पाइण जे लाइ कुझु कंदा आहिनि, उन्हनि माण्हुनि खे सुठा फल बि मिलंदा आहिनि, ख़राब बि मिलंदा आहिनि, ऐं सुठा ख़राब यानी सुख दुख ॿई मिलियल बि मिलंदा आहिनि। चवण जो मतिलबु उन्हनि खे सुख बि मिलंदो आहे, दुख बि मिलंदो आहे, ऐं सुख दुख ॿई बि मिलंदा आहिनि, मिलियल। चओ हरे कृष्ण। हे हरे। ऐं त्यागी पुरुषनि जे कर्मनि जो फल कंहिं बि समय में उन्हनि खे न मिलंदो आहे। जंहिं कर्म जे फल जी इच्छा जो ई त्याग करे छॾियो उनखे फल भोगणो न पवंदो आहे, छो जो उन फल जे लाइ त कर्म ई न कयो आहे न, उन निष्काम भाव सां कर्म कयो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। छो तो उन्हनि जा कयल कर्म हकीकत में कर्म न आहिनि, कर्म न आहिनि। निष्काम कर्म करे उहे अकर्म थी विया आहिनि, यानी फल न ॾियण वारा। हे महाबली, संपूर्ण कर्मनि जे सिद्धीअ जे लाइ इहे 5 कारण सांख्य सिद्धांत में ॿुधाया विया आहिनि। कोई भी कर्म थींदो आहे त उन में 5 आधार हूंदा आहिनि, 5 सूत्र हूंदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा भाई? भगवान चवनि था तूं मूंखां सुठे नमूने ॼाण। हे अर्जुन, पहिरियों आधार जंहिंजे आसरे कर्म कया वञनि था, ॿियों कर्ता करण वारो, टियों करण यानी इंद्रियूं, ऐं चौथों तरह तरह जो उद्यम यानी पुरुषार्थ, ऐं 5जों दैविक संस्कार जेको हूंदो आहे, शुभ अशुभ कर्मनि जो संस्कार यानी स्वभाव। ठीक आहे। ये 5 कारण चया विया आहिनि। छो त माण्हू मन वाणी ऐं शरीर सां शास्त्रनि जे खिलाफ़ भी कोई कर्म कंदो आहे, तंहिंजा ये 5 कारण ही आहिनि। सुभाणे विस्तार सां श्रवण कजो भाई। श्री कृष्ण।